मेहड़ बेटो रोड सां डॉक्टर खलील अहमद खूनहारो जे पेट्रोल पंप ते तेल लाहींदड़ टैंकर खे अचानक बाहि लॻी वई। तफ़सील मूजिबि मेहड़ बेटो रोड सां डॉक्टर खलील अहमद खूनहारो जे पेट्रोल पंप ते तेल लाहींदड़ टैंकर खे अचानक धमाके सां बाहि लॻी वई आहे। अमले में भाॼ मौजज़ाणे तौरु अमलो महफ़ूज़ रहियो, जॾहिं त पेट्रोल पंप चौकीदार बरकत चांडियो छित खां बाहि विसाईंदे किरी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे लाड़काणो अस्पताल रेफर करण जा इतला म्यूनिसिपल अमले जी नाअहली सबबि लखे माण्हुनि जी आबादी जे शहर मेहड़ में हिकु फायर ब्रिगेड उहो बि ख़राब, जॾहिं त म्यूनिसिपल अमले केन शाह तालका तोड़े ज़िले दादू मां ॿी फायर ब्रिगेड घुराइण जी ज़हमत बि न कई, जंहिं सबबि बाहि ते ज़ाब्तो न अचण सबबि टैंकर सड़ी रख थी वियो, जॾहिं त पेट्रोल पंप खे पिणु जुज़वी नुक़सानु रुसियो।